दुनिया जो मक़बूल तरीन लफ़्ज़ अम्मा मतलब त मदर आहे। ब्रिटिश काउंसिल जी करायल सर्वे मूजिब लफ़्ज़ अम्मा मुतलिक़ ख़ूबसूरत तहक़ीक़ अव्हांजी नज़र कजे थी। तहरीर डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी, आवाज़ नामीर शाद सुरियाणी। लफ़्ज़ अम्मा रुगो हिकु लफ़्ज़ ई नाहे, पर उन जे पोयां जज़्बनि ऐं अहसासनि जो हिकु उताह सागर मौजूदु आहे। हीउ एतिरो त वणंदड़ ऐं मक़बूल लफ़्ज़ आहे जंहिं लिसानियात जे माहिरनि खे पिणु हैरान करे छॾियो आहे। अम्मा लफ़्ज़ हिकु अहिड़े ॻंढापे जी नुमाइंदगी करे थो जेको अज़ल खां क़ाइमु आहे ऐं अबद ताईं क़ाइमु रहंदो। असां पंहिंजी रोज़ानी ज़िंदगी में बेशुमार लफ़्ज़ कतब आणींदा आहियूं। के लफ़्ज़ सोची सम्झी, के पूरे शौर सां, के सोचण सम्झण खां सवाइ लाशौरी तौर ते, ऐं कॾहिं के लफ़्ज़ वरी अणॼाणीअ मां। कुझु साल अॻु ब्रिटिश काउंसिल लफ़्ज़नि जे बारे में हिकु सर्वे करायो हो, जंहिं ज़रिए उहो मालूम करणु चाहियो थिए वियो त अंग्रेज़ी ॿोलीअ जा उहे कहिड़ा सभ खां वधीक 70 लफ़्ज़ आहिनि जेकी सभ खां वधीक ख़ूबसूरत आहिनि। सर्वे खां अॻु उहो सोचियो वियो या उहो तासुर वरितो वियो त सभ खां वधीक ख़ूबसूरत लफ़्ज़नि जे मुक़ाबले में प्यार, लव, अमुन, पीस, आज़ादी, लिबर्टी ऐं इंसान दोस्ती, ह्यूमनिज़म खटींदा, या वरी अंग्रेज़ी ॿोली ॻाल्हाईंदड़ उन्हनि सां मिलंदड़ जुलंदड़ के ॿिया लफ़्ज़ चूंडींदा। ब्रिटिश काउंसिल उन सर्वे लाइ उन्हनि 102 मुल्कनि जी चूंड कई जिते अंग्रेज़ी ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे। उन्हनि 102 मुल्कनि में 40,000 माण्हुनि खां पुछियो वियो त तव्हांजे ख़्याल में अंग्रेज़ी ॿोलीअ जो सभ खां ख़ूबसूरत लफ़्ज़ कहिड़ो आहे। उन सुवाल जो जवाबु सभिनी लाइ ग़ैर मुतवक़ा हो। सर्वे में हिसो वठंदड़नि अम्मा मतिलब त मदर खे अंग्रेज़ी ॿोलीअ जो सभ खां ख़ूबसूरत लफ़्ज़ करार ॾेई सॼी दुनिया खे हैरान करे छॾियो। ख़ूबसूरत लफ़्ज़नि जी उन फ़हिरिस्त में मुस्कुराहट, स्माइल, ॿिए नंबर ते प्यार, लव खे 3 पोज़ीशन मिली, आज़ादी 4 नंबर ते ऐं अमन लफ़्ज़ 5 नंबर ते आयो। माहिर हैरान थी विया त लफ़्ज़ अम्मा मदर में को ग्लैमर बि कोन्हे ऐं हीउ को फैशनी लफ़्ज़ बि कोन्हे, त पोइ आख़िर 40,000 माण्हुनि उनखे ख़ूबसूरत लफ़्ज़ छो सम्झो। उन जो जवाबु उहो मिलियो त लफ़्ज़ अम्मा मदर में मुहबत आहे, राहत आहे, सुकून आहे, अमुन आहे। हीउ उहो लफ़्ज़ आहे जेको घर जो हिकु मुकमिल कामिल तसवुरु ॾिए थो। लफ़्ज़ अम्मा हंज खां वठी क़बर ताईं असां सां गॾु हूंदो आहे। हीउ आम करे असांजे वाता निकिरंदड़ पहिरियों लफ़्ज़ हूंदो आहे ऐं घणे भाङे ज़िंदगीअ जो उहो आख़िरी लफ़्ज़ बि उहो ई हूंदो आहे। उन सर्वे जा नतीजा जॾहिं किंग्स कॉलेज लंडन जे लिसानियात शोबे जे डायरेक्टर टोनी थोरोन खे मोकिलिया विया त हू सफ़ा वाइड़ो थी वियो। पाण चयईं त मां ज़ाती तौर ते लफ़्ज़ मदर खे ख़ूबसूरत कोन सम्झंदो आहियां। इहो सूतियाती लफ़्ज़ खां बि को मोहींदड़ लफ़्ज़ कोन्हे, पर उन जे बावजूदु जेकॾहिं 40,000 माण्हुनि उनखे ख़ूबसूरत लफ़्ज़ करार ॾिनो आहे त पोइ उन जो हिकु ई कारण थी सघे थो, सो इहो आहे त माण्हू अॼु बि माउ खे दुनिया जी हसीन तरीन मख़लूक सम्झनि था ऐं माउ जे रिश्ते खे सभ खां वधीक मुक़दस सम्झनि था। इहा सिर्फ़ु उन ॻाल्हि जो सबूत आहे त दुनिया जे हर मुआशिरे में माउ सां माण्हुनि जो ॻंढापो केतिरो न सघारो आहे ऐं माण्हू उन हिकु रिश्ते खे केतिरो मञाए थो मुहबत कंदड़ ऐं पनाह ॾींदड़ सम्झनि था। इहा सर्वे किथे बि कराई वञे हा त जवाबु अम्मा ई अचे हा। माण्हू लफ़्ज़ जी माना जोड़जक या सूरत कोन ॾिसंदा आहिनि। माउ जेका मुहबत बि ॾींदी आहे, सुकून बि, आज़ादी बि ऐं राहत बि, तंहिं करे उहो लफ़्ज़ हिकु पूरी तहज़ीब रखे थो ऐं उन जो मुतबादिल को बि लफ़्ज़ कोन्हे ऐं उन लफ़्ज़ जी ख़ूबसूरती खे कंहिं बि लिसानियाती असूलनि ते परखे नथो सघिजे। मां अम्मा लाइ सोचियां थो त हूअ
केतिरो त हसीन हुई। हर माउ हसीन हूंदी आहे। हुसन ऐं मोहबत जो सरापा सच सिर्फ़ु माउ ई हूंदी आहे। माउ कारी या भूरी नाहे हूंदी। माउ पढ़ियल या अणपढ़ियल नाहे हूंदी। माउ मुहज़िब या गैर मुहज़िब नाहे हूंदी। माउ मशरक़ी या मग़रिबी नाहे हूंदी। माउ कंहिं शख़्सियत या कंहिं इनफ़रादी वजूद जो नाम नाहे। माउ बस माउ ई हूंदी आहे। माउ उहा हस्ती आहे जंहिंजी पेकर तराशीअ में वॾे खां वॾे मुजस्मे साज़ जी ॾात ऐं छेणी लाचार थी वेंदी आहे। जंहिंजी सरापा कशीअ में मुसविर जो बुर्श बेवस थी वेंदो आहे ऐं कंहिं लेखक जो कलम संदसि ख़ाकानिगारी कंदे आजिज़ थी वेंदो आहे। को रंग, को अंग, को नक्श, को अक्स या का लकीर या को दाइरो संदसि हस्तीअ खे समाए नाहे सघंदो। माउ महानता जो उहो नूर आहे जेको ज़िंदगीअ जे रस्तनि ते मौजूदु ऊंदाहियुनि खे तड़ींदो रोशनी विखेरींदो वेंदो आहे। माउ उहा हरियाणी आहे जेका कंडा हटाईंदी, गुलनि जा फसल पोखींदी, अज़ल खां अबद ॾांहुं हलंदी रहंदी आहे। तंहिं करे माउ कॾहिं बि मरी कोन सघंदी आहे। जेकॾहिं माउ मरंदी त मुआशरा मरी वेंदा ऐं क़ौमूं भड़भांग थी वेंदियूं। माउ त हिन दुनिया मां रुॻो बुरको मटाईंदी आहे।